इसराइली फ़ौज पारां लबनान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बमबारी जारी। लबनान ते इसराइल जी बमबारी में शहीदनि जो अंग 105 थियो। 359 शहरी ज़ख़्मी। बैरूत जे शहरी इलाइक़नि में रिहाइशी इमारत खे बि हमलनि सां निशानो बणायो वियो। लबनानी सिहत वारी वज़ारत मूजिबि इसराइल बैरूत ऐं भरपासे में लाॻीतो बमबारी करे रहियो आहे। 36 कलाकनि दौरान 216 हदफ़नि खे निशानो बणायो वियो। ॿ फ्रांसीसी शहरी बि मारिजी विया। इसराइली हमलनि खां पोइ लबनान में ग़िज़ाई बहिरान वधी वियो। 20 लख खां वधीक लबनानी बेघर। गॾियल क़ौमुनि पारां ॻणती जो इज़हार। वर्ल्ड फूड प्रोग्राम जो हंगामी ऑपरेशन शुरू। गज़ा में भी इसराइल जी वहशियाणी बमबारी जारी। 28 फ़लस्तीनी शहीद। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियनि जो अंग 42,000 खां वधी वियो। गज़ा ऐं लिबनान खां पोइ इसराइल जा यमन में बि हमला। यमनी बंदरगाह हुदैदा ऐं रास ईसा ते बमबारी। इसराइली फ़ौज जे हमलनि में 4 यमनी शहरी शहीद थी विया। 29 ॼणा ज़ख़्मी। इसराइल यमन में पावर प्लांट्स ऐं तेल जे ज़ख़ीरनि खे निशानो बणायो। हिज़्बुल्लाह जे शहीद सरबराह हसन नसरुल्लाह जो मलबे मां मढ़ मिली वियो। परे ख़ाबू इदारे जी रिपोर्ट मूजिबि हसन नसरुल्लाह जे जिस्म ते कंहिं वॾे ज़ख़्म जो को बि निशान मौजूदु न आहे। ज़ाहिरी तौरु हसन नसरुल्लाह जो मौत धमाके जी शिदत सबबु थियो। जुमे जी राति बैरूत में इसराइली बमबारी जे नतीजे में हसन नसरुल्लाह शहीद थी वियो हो। हसन नसरुल्लाह जे क़त्ल ख़िलाफ़ ईरान जे गादी वारे शहर तेहरान में हज़ारे माण्हुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। वाक़े ख़िलाफ़ इराक़ जे शहरनि अमरीकी सिफ़ारतखाने जो घेराव कयो। हसन नसरुल्लाह जे क़त्ल ख़िलाफ़ मजलिस वहदतुल मुस्लिम जी कराची में रैली। मुज़ाहिरीन पारां अमरीकी कौंसल खाने तरफ़ वधण जी कोशिश। पुलिस पारां ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल। मचलियल माण्हुनि जो पुलिस अहलकारनि ते पथराव। अहलकारनि समेत केतिराई ज़ख़्मी। MWM ऐं पुलिस विच में ॻाल्हियूं कामयाब। गिरफ़्तार कारकुन आज़ाद करण जो हुकुम। एहतिजाज ख़त्म करण जो ऐलान। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63 नज़रसानी अपीलुनि ते ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कंदी। जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस अमीनुद्दीन खान, जस्टिस जमाल मुंदोखिल, जस्टिस मज़हर आलम मियां खेल बेंच में शामिल। चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच पंजाब इलेक्शन ट्रिब्यूनल्स केस जो फ़ैसिलो अॼु ॿुधाईंदी। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बलोचिस्तान जे 2 ॾींहनि जे दौरे ते अॼु कोयटा पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी सां वॾो वज़ीर सरफराज़ बुगटी, असेंबली मेंबर ऐं पार्टी अॻवान मुलाक़ातूं कंदा। PP सरबराह बलोचिस्तान हाई कोर्ट बार खे ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो तरफ़ां ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ बाबति प्रोग्राम जो बि इफ़्तिताह कयो वेंदो। अमरीका ईरान जे वधंदड़ असर उसो खे रोकींदो। अमरीकी बचाव वारे वज़ीर लॉयड ऑस्टिन जो बयान। संदसि चवण आहे त अमरीका ख़िते में पंहिंजे मुफ़ादनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ उपाउ वठी रहियो आहे। विच ओभर में अमरीका जी फ़ौजी ताक़त खे वधाए पियो वञे। नेपाल जी राजधानी खटमंडू में ॿोॾि ऐं लैंडस्लाइडिंग तबाही। मुख़्तलिफ़ हादसनि में फ़ौतियुनि जो अंग 170 थी वियो। 68 लापता। हज़ारे शहरी बेघर थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां नेपाल में ॿोॾि सबबि जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे त पाकिस्तान नेपाल सां गॾु आहे ऐं मदद लाइ तयारु आहे। अमरीका जी 5 रियासतुनि में सामूंडी तूफ़ान हेलन तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 90 माण्हू फ़ौत थी विया। अमरीकी रियासत फ्लोरिडा, जॉर्जिया, वर्जीनिया, ॾखण ऐं उत्तर कैरोलाइना में तूफ़ान सबबि रोड ऐं पुलूं तबाह। लखें वापेदार बिजली खां महरूम। अमरीका मीडिया मूजिबि वधीक माण्हुनि जे फ़ौत थियण जो ख़दशो ज़ाहिर। जाली पार्लियामेंट मां तरमीम कराइण नाइंसाफ़ी हूंदी। मौजूदा पार्लियामेंट वटि मैंडेट नाहे। आइन में तरमीम करण जी हक़दार नाहे। हुकूमत सियासी मक़सदनि लाइ एॾी वॾी तरमीम तरफ़ वञी रही आहे। असां चयो आहे त माण्हुनि बदिरां अदलिया जे हवाले सां सुधारा आंदा वञनि। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी पेशावर में न्यूज़ कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त PTI खे जलसे खां रोकणु ग़ैर जमहूरी अमल आहे।
आईनी तरमीम लाइ नंबर पूरा आहिनि। हुकुम जॾहिं चाहे आईनी तरमीम आणे सघे थी। पीपल्स पार्टी चाहे थी त अवाम खे इंसाफ़ जी फरहमी आॾो ईंदड़ रंडकूं ख़त्म थी वञनि। अदालतुनि में माण्हुनि जा 20 सालनि खां केस हली रहिया आहिनि। आईनी तरमीम खां पोइ शयूं बहितरीअ जे तरफ़ वेंदियूं। चाहियूं था त मुल्क जी बहितरी लाइ समूरियूं पार्टियूं गॾिजी हलनि। सिंध जे सीनियर वज़ीर शहजिल इनाम में मुंशी रावल हाउस राहुकी में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त पीटीआई मुल्क में ॾफेड़ पखिड़णु चाहे थी। अदलिया खे विरहाइण जी नाकाम कोशिश कई पई वञे। अली अमीन गंडापुर विकेट जे ॿिन्ही पासनि खां खेॾी रहियो आहे। हुन चयो हो त 15 ॾींहंनि जे अंदरि पीटीआई बानी खे जेल मां आज़ादु कराईंदो। खेसि ॿुधायो वञे त 15 ॾींहं पूरा थी चुका आहिनि। अली अमीन गंडापुर खे अहिड़ा माण्हू घुर्जनि जेके गोलीअ जो जवाबु गोली सां ॾियनि। लाड़काने भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग, पुलिस अहलकार क़तल। ॻोठ गुल मोहम्मद खोसे में अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। पुलिस अहलकार शाहनवाज़ शेख थॾे ते ई मारिजी वियो। शाहनवाज़ शेख पंहिंजे ॻोठ खां पीटीएस ड्यूटी करण लाइ अची रहियो हो त हथियारबंदनि पारां खेसि निशानो बणायो वियो। पुलिस मौजूदु वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो। घरू वज़ीर ज़ियाउल सुलंजार एसएसपी लाड़काने खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ज़रूरी उपाउ वठण जी हिदायत। ऐं सिजावल वेझो ॻोठ जमाल जत में 16 सालनि जी नारी पुरस्कार नमूने गोली लॻण सबबि मारिजी वई। वारिस नारी ज़ुबैदा जत जो लाश बिना पोस्टमार्टम जे अस्पताल मां खणाए विया। इतला ते पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ ॿीहर सिविल अस्पताल खणाए पहुती। नारी जे पीउ वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। इलाइक़े में क़त्ल जा चौबोल।